जी बिल्कुल दादू अंजुमन गुलामाने कलंदर वेलफेयर सिंध शहबाज ग्रुप मोबाइल टीम तरफा अंजुमन गुलामाने कलंदर वेलफेयर सिंध रूहानी सरवाण बाबा साईं सैयद गुलाम हैदर शाह कलंदरी जी सरवाणी में दरगाह साईं जगशीह रहमतुल्लाह कक्कड़ जी आसण में जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम SOPs तहत अक़ीदत एहतराम सां मल्हायो वियो, जैमें वॾे तइदाद में कलंदरी दोस्तनि ऐं ॿियनि आशिक़ाने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन शिरकत भी कई। दरगाह साईं जगशीह सरकार रहमतुल्लाह जे आसण में पहुचण ते शहबाज ग्रुप मोबाइल टीम जे दोस्तनि पारां पंहिंजे महबूब रहबर जो शायाने शान अंदाज़ गुलनि जी वर्खा सां शानदार वालिया इस्तक़बाल कयो वियो। अंजुमन गुलामाने कलंदर वेलफेयर सिंध रूहानी सरवाण बाबा साईं सैयद गुलाम हैदर शाह कलंदरी पंहिंजे रूहानी खिताब में फरमायो तो दोस्तों हीअ महफ़िल रहमतुन भरी महफ़िल है। हुन चयो त हिन महफ़िल मां केर बि ख़ाली ऐं मायूस न थी वेंदो आहे। हुन चयो त हितां हर को पंहिंजियूं झोलियूं भरे खणी वेंदो आहे। इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महफ़िल आहे। हुन चयो त हिन महफ़िल में मोहबतूं तक़सीम कयूं वेंदियूं आहिनि। उहे मोहबतूं असांखे बि हस्तियुनि खां मिलनि थियूं जिन जो हीअ कमु आहे ऐं उहे मोहबतूं असीं तव्हां ताईं पहुचायूं था ऐं तव्हांजो बि कमु आहे त अवीं इहे मोहबतूं ॿियनि ताईं पहुचाईंदा रहियो। हुन चयो त माण्हू असां खां पुछनि था त तौहीन कलंदरी रुगो दुरूद जी ॻाल्हि था करियो, तव्हां अल्लाह जे फ़र्ज़नि जी ॻाल्हि छो नथा करियो। हुन चयो त असीं उन्हनि खे चऊं था त फ़र्ज़ कर्ज़ आहिनि, हर हाल में अदा करणा आहिनि, पर फ़र्ज़ बि अदा ईअं करियो जीअं ही कलंदरी अदा कनि था। उन अंदरि जी ऊन्हाइयुनि सां अल्लाह पाक जे फ़र्ज़नि खे अदा करियो। साईं जन वधीक इहो बि चयो त असां आजिज़ इंसान आहियूं, असां तव्हांजा हथ चुमण वारा आहियूं, छो जो तव्हां मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद पढ़ण ऐं पढ़ाइण वारा आहियो। तव्हां हिन मुआशिरे जा हिकिड़ा अज़ीम इंसान आहियो। तव्हांजे अंदर में इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौजिज़नि दाख़िल थी वियो आहे। तव्हां वञो था माण्हुनि खे इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾांहुं आमदा कयो था। उन मानायती महफ़िल में शहबाज ग्रुप जा इंचार्ज शफ़ी मोहम्मद सोलंगी रहमतुल्लाह बुरगड़ी, ज़ैदुल्लाह चांडियो, मोहम्मद हनीफ़ बुगियो, नूरानी सरकार ग्रुप इंचार्ज हुसैन बख्श बुलैदी, साईं समन सरकार ग्रुप इंचार्ज मोहम्मद बख्श नाहियूं, डाला साईं यूसुफ शाह रहमतुल्लाह ग्रुप इंचार्ज शबीर बुरफत, सरवर सांद अब्दुल्ला शाह गाजी रहमतुल्लाह ग्रुप इंचार्ज नवीद कुरैशी, साईं हैदर शाह बुखारी ग्रुप इंचार्ज, एजाज़ मस्तोई गिरोहड़ी ग्रुप का हनीफ़ बोज़दार, कंपेयरिंग जा फ़राइज़ अंजाम ॾींदड़ मंज़ूर सिताई, मरकज़ी स्टूडेंट टीम इंचार्ज शमशाद अली थेबो, हुसरी सर्कल इंचार्ज खालिद पावर, मरकज़ी मेडिकल टीम इंचार्ज डॉक्टर इम्तियाज़ पावर, लायर टीम अगवान आदम सोलंगी, मरकज़ी इंफॉर्मेशन सेक्रेटरी शेर खान पावर ऐं रियाज़ आलमानी, अब्दुल गनी शेख, नौशरो फिरोज़ खां वाजिद उजन ऐं मोहबतन जो पिंडाल सजाईंदड़ शहबाज ग्रुप मोबाइल टीम जा तमाम दोस्त मौजूद हुआ। महफ़िल के आखिर में 4 करोड़ 10 लख 20 हज़ार दुरूद पाक ऐं 33 ख़तमतुल कुरान ऐं 10 दलाइलुल खैरात जा तोहफ़ा बाइस तख़लीक़ कायनात महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दरबार अक़दस में पेश करे पूरी आलम इस्लाम मुल्क पाकिस्तान ऐं सिंधड़ी सुहारीअ लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरियूं वियूं। SOPs ते अमल दरामद कराइण लाइ अंजुमन गुलामाने कलंदर वेलफेयर सिंध जे मेडिकल टीम तरफ़ां फ्री मेडिकल कैंप पिण लगाई वई हुई, जंहिं बाद बाबा साईं जिसकी सरकार जे बुहारी दार आदम सोलंगी आयल सभिनी कलंदरी ॿाहिरनि जो शुक्रिया बि पिण अदा कयो।